हिकड़ो साइल आयो मंगतो आयो अची सवाल कयई अल्लाह वास्ते जो मौला अली नमाज में हैदर करार नमाज में जेडी मल साइल जी सदा कन ते पिया त ओडी मल साईं जन रुकू में हुया रुकू जे दौरान पंजी मुंडरी पाक लाहे उन साइल के ॾेई छॾियो मंगते के साइल के घुरण वारे के खाली कीअं मोटे मोहताज जी मदद कयूं हाजतमंद जी हाजत पूरी कयूं जरूरतमंद जी जरूरत पूरी कयूं इन हाल में जो पान रुकूअ में हुया नमाज के दौरान अल्लाह के हुजूर में बीठे नमाज पढ़ंदे वाह अली तुझी सखावत अली जी सखावत रब के भी वणी जेका हाजतमंद जी हाजत पूरी कयई मोहताज जी मदद कयई रब के भी गाल वणी ऐं रब फरमायो जिब्रील वञो कुरान जी आयत खणी मुझे नबी वन वञी मुझे नबी के मुझे आयत कुरान जी बुधाए मुझो नबी वरी सजी उम्मत के पढ़ी बुधाए इन्नमा वलियुकुमुल्लाह बिला शक तव्हां जो मददगार अल्लाह हुआ हाजत पवेव जरूरत पवेव दुख अचेव गम अचेव परेशानी अचेव त अल्लाह तव्हां जो मददगार आ व रसूलुहु ऐं उन जो रसूल बि तव्हां जो मददगार वल्लज़ीना आमनू अल्लाह भी मदद कंदो अल्लाह जो रसूल भी मदद कंदो वल्लज़ीना आमनू ऐं उहे भी तव्हां जी मदद कंदा जेकी ईमान वारा आहिनि मौला उहे ईमान वारा केर आहिनि रब तो फरमाए अल्लज़ीना युक़ीमून सलात जेके नमाज कायम कंदा आहिनि व युतून ज़कात ऐं ज़कात ॾींदा आहिनि कीअं ॾींदा आहिनि वहुम राकिऊन बीठा रुकूअ में आहिनि बीठा नमाज में आहिनि मुंडी लाहे हाजतमंद खे ॾेई छॾींदा सुभान अल्लाह अल्लाह मदद कंदो अल्लाह जो रसूल भी तव्हांजी मदद कंदो ऐं अली भी तव्हांजी मदद कंदो नालो तो न वरतई पर जेको कुरान जो शान नुज़ूल ॿुधी अलामतूं जेके कुरान बयान फरमायूं ये मौला अली जे शान में सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अली जो शान रब जो कुरान अञा मज़ो कोन थो अचे अल्लाह मदीनो ॾेखारींदो आहे अल्लाह मौला अली जो दीदार कराईंदो आहे दिल खोले चो सुभान अल्लाह अली अलिया अली फातिह खैबर अली साकी कौसरा अली अखुर रसूला अली ज़ौजुल बतूला अली बाबे मदीनतुल इल्मा अली अमीरुल मोमिनीना अली इमामुल मुत्तकीना अली मौलल मुस्लिमीना अली कातिलुल कुफार वल मुशरिकीना अली इमामुल मशारिक वल मगारिबा अली असदुल्लाहिल गालिबा
अबू तुराबा, अली अबुल हसनैना, अली सुन्नियन जो, अली सुन्नियन जो पीरा। अली हैदर, हैदर माना शेर।